हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? एज़ यूजुअल थोरो लेट थी विया आहियूं, तव्हांखे ख़बर आहे त टेक्निकल इशूज़ हूंदा आहिनि। ज़ाहिर आहे मशीनरीज़ आहिनि, हिननि जो बि हक़ आहे कॾहिं कॾहिं जवाबु ॾियण जो। सो बहरहाल सभु मालूमात ऐं मामलात सभु सही थी विया ऐं असां तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं। मुंहिंजी पूरी टीम जी तरफ़ां तव्हांखे जुमा मुबारक। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम जो आगाज़ जेको असां कंदा आहियूं तिलावत सां कंदा आहियूं। सो हींअर जेको आहे मां मोहम्मद हुज़ैफ़ा मक़सूदी खे दावत ॾियणु चाहींदसि असांखे तिलावत ॿुधाइनि। उन खां पोइ जेको आहे असां पंहिंजो सिलसिलो स्टार्ट कंदासीं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। सदक़ल्लाहुल अज़ीम। सुभान अल्लाह माशाअल्लाह। जीअं त तव्हां प्यारी तिलावत ॿुधी मोहम्मद हुज़ैफ़ा मक़सूदी तबीबर्ज़ा। तव्हांखे ख़बर आहे त असांजे शो में माशाअल्लाह सिंध जा पाकिस्तान जा वॾा वॾा सनाख़्वा हिते ईंदा आहिनि ऐं पंहिंजो हिसो अची विझंदा आहिनि हिते ऐं पंहिंजी प्यारी प्यारी आवाज़ में असांखे नात ॿुधाईंदा आहिनि, हमद ॿुधाईंदा आहिनि, तिलावत कंदा आहिनि, मनक़बत ॿुधाईंदा आहिनि। सो हीअ महफ़िल स्पेशली जुमे जी जेका महफ़िल हूंदी आहे असांजे नातख़्वान जी हूंदी आहे। तव्हांजे लाइ हीअ महफ़िल असां सजाईंदा आहियूं। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे तव्हांखे ज़रूरु करणु चाहींदसि त मोहम्मद हुज़ैफ़ा फर्स्ट टाइम आयो आहे असां वटि ऐं हदीबा ख़ान फर्स्ट टाइम आई आहे असां वटि ऐं कुदसिया नईम बि फर्स्ट टाइम आई आहे। सो हिननि खे बि भलीकार कंदासीं। ऐं उन खां अलावा असांजो जेको भाउ आहे मोहम्मद हमज़ा अहमद, इहे ईंदा रहंदा आहिनि। हाफ़िज़ मोहम्मद बिलाल इहे बि असां वटि ईंदा रहंदा आहिनि ऐं असांजो प्यारो भाउ एडवोकेट बि आहे, अल्लामा आहे, निसार अहमद चांडियो साहब बि हिते मौजूदु आहिनि। सो सभिनीनि खे भलीकार कंदासीं ऐं आहिस्ता आहिस्ता वन बाय वन अल्लामा साहब खां सवालात बि कंदा वेंदासीं ऐं जेको आहे हिते सनाख़्वा जेके वेठल आहिनि उन्हनि खां नातूं बि ॿुधंदासीं। पर हींअर जेको आहे मोहम्मद हमज़ा अहमद खे मां दावत ॾियणु चाहींदसि त असांखे हमद बारी ताला ॿुधाइनि। आप सबको मेरी जानिब से अस्सलाम वालेकुम। ला इलाहा इल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह माफ़ी क़ल्बी गैरुल्लाह नूरे मोहम्मद सल्लल्लाह पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह
ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा हुसैन पाक से पूछा कि कुछ बचा भी है। हुसैन पाक से पूछा कि कुछ बचा भी है, तो सर कटा के कहा ला इलाहा इल्लल्लाह हो ला इलाहा इल्लल्लाह के ला इलाहा इल्लल्लाह हो ला इलाहा इल्लल्लाह। कोनो मकाम है दोनों जगह में है अल्लाह, जिस्म में जान में है अल्लाह। पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह के ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। ॾाढी प्यारी हमद तव्हां ॿुधी मोहम्मद हमज़ा अहमद जे आवाज़ में। सो जेको आहे एक्चुअली मसइलो इहो आहे त मां हींअर अल्लामा साहब सां सवाल कयां हा, पर अल्लामा साहब खे जेको आहे असां थोरो पोइ टाइम ॾींदासीं, छो त जेको मुंहिंजो भाउ हिते वेठल आहे मोहम्मद हुज़ैफ़ा मक़सूदी, उन्हनि खे वञिणो आहे जल्दी। इन जे करे मां हींअर ॿीहर उन्हनि खे दावत ॾींदसि त असांखे नात ॿुधाइनि ऐं उन खां पोइ असां हिननि खे इजाज़त ॾींदासीं। असांजी तरफ़ां हे फ्री हूंदा, पोइ जेको आहे असां पंहिंजी महफ़िल खे अॻिते वधाईंदासीं। जी बेटा। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं लब कुशा नहीं हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ, और महव इल्तिजा हूँ। मैं महफिले हरम के, मैं महफिले हरम के आदाब जानता हूँ। मैं महफिले हरम के आदाब जानता हूँ। मैं लब कुशा नहीं हूँ, कोई तो आँख वाला गुजरेगा इस तरफ से, कोई तो आँख
के रास्ते में, तैबा के रास्ते में मैं मुंतज़िर खड़ा हूँ। तैबा के रास्ते में मैं मुंतज़िर खड़ा हूँ। मैं महफ़िले हरम के आदाब जानता हूँ। मैं लब कुशा नहीं हूँ। इकबाल मुझको अभी महसूस हो रहा है। इकबाल मुझको अभी महसूस हो रहा है। रोज़े के सामने हूँ, रोज़े के सामने हूँ और नात पढ़ रहा हूँ। रोज़े के सामने हूँ और नात पढ़ रहा हूँ। मैं लब कुशा नहीं हूँ और महवे इल्तिजा हूँ। मैं महफ़िले हरम के, मैं महफ़िले हरम के आदाब जानता हूँ। मैं लब कुशा नहीं हूँ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। हुज़ैफ़ा बेटा, आप पहली दफ़ा आए हैं और जज़ाकल्लाह, बहुत अच्छा लगा कि आप आए हैं। तो बस जैसे ही ब्रेक होता है तो आप हमारी तरफ से फ्री हैं। ब्रेक में फिर आपको इजाज़त है, आप जा सकते हैं, ठीक है, लेकिन अभी आप बैठे रहिए। तो अल्लामा साहब हींअर मां तव्हां जो बि शुक्र अदा करणु चाहींदसि त तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो आहे। मूंखे ख़बर आहे तव्हां ॾाढा बिज़ी था रहो अॼुकल्ह, पर वॾी महिरबानी तव्हांजी। मां तव्हांखे इहो पुछणु चाहींदसि, मेराज हिकु मौजज़ो आहे, कुदरत ऐं जेको आहे मौजज़े जी वज़ाहत कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुदरत ऐं मौजज़ो ऐं करामत, इहे टई लफ़्ज़ इस्लामिक हिस्ट्री में अचनि था। कुदरत, मौजज़ो ऐं करामत उन्हनि शयुनि खे चइबो आहे जेके अकुल जे ख़िलाफ़ु थियनि, डेली रूटीन में जेके कम थियनि उन्हनि जे उबतड़ अहिड़ो को कमु थिए। हाणे कुदरत अल्लाह जे तरफ़ खां हूंदी आहे, मौजज़ो नबियनि जे तरफ़ खां हूंदो आहे ऐं करामत वलियनि जे तरफ़ खां हूंदो आहे। इन जो रेफरेंस असां वठूं था सूरत बक़रा जे सिपारे नंबर 3 जे सेकंड रुकू में। उन में अल्लाह ताला हज़रत इब्राहिम जे किसे खे वज़ाहत करे थो, जंहिं मां असां सम्झंदासीं त कुदरत छा आहे। अल्लाह फरमाए थो, अलम तर इलल्लज़ी हाज इब्राहिम फी रब्बिही अन आताहुल्लाहुल मुल्क। निमरूद सां इब्राहिम अलैहिस्सलाम जा जेके आर्गुमेंट थिया दीन जी दावत ॾींदे, अल्लाह ताला फरमाए थो त हुन खे जॾहिं अल्लाह हज़रत इब्राहिम चयो त मुंहिंजे रब जी पैरवी कर, त हुन चयो त छा आहे तुंहिंजो रब। अल्लाह फरमायो त अलम तर इलल्लज़ी हाज इब्राहिम फी रब्बिही अन आताहुल्लाहुल मुल्क इज़ क़ाल इब्राहिम रब्बी अल्लज़ी युहयी व युमीत। इब्राहिम चयो त मुंहिंजो रब जियारे थो ऐं मारे थो। हुन चयो त क़ाल अन उहयी व उमीत, मां बि साॻियो कमु कयां थो, मां बि मारियां थो, मां जियारियां थो। इन छा कयो, ॿाहिरां को वेंदड़ माण्हू हुयो, निमरूद हुकुम कयो हिनखे सॾु करे चयो, उनखे क़तलु कराए छॾियईं। वरी जेको क़ैद में हुयो जंहिंजे मथां फांसीअ जी सज़ा जो आर्डर हुयो, उनखे आज़ादु कराए छॾियईं। क़ाल अन उहयी व उमीत, मां मारियां थो, मां जियारियां थो, साॻियो कमु त मां बि कयां थो, मां बि रब आहियां। छो जो त निमरूद रब जी दावा कई। इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त मुंहिंजो रब इहो आहे, फ़अत बिहा मिनल मशरिक़ फ़अत बिहा मिनल मग़रिब। मुंहिंजो रब उहो आहे जेको सिज खे मशरिक़ खां उभारे थो। जेकॾहिं तूं रब आहीं त
त पोइ फ़अत बिहा मिनल मग़रिब, उनखे ओलह खां उभारे ॾेखार। फ़ब हुई तल्लज़ी कफ़र, उन ते निमरूद ख़ामोश थी वियो ऐं उन मां पंहिंजे सुवाल में ख़तमु थी वियो। त हाणे इन मां इहो मालूम थिए थो त कुदरत उहा आहे जेका रब करीम डेली रूटीन जे हालतुनि जे उबतड़ करे। त हाणे जीअं सिज मशरिक़ खां उभरंदो आहे, मग़रिब खां नथो थी सघे, ईअं ई को माण्हू ज़मीन खां आसमाननि जे तरफ़ अर्श अज़ीम ते नथो वञी सघे। इहा हिकु डेली जे हिसाब सां सिस्टम आहे, कुदरत जो निज़ाम आहे। पर अलाह ताला जॾहिं कुदरत ॾेखारींदो आहे या नबीअ जो को जॾहिं मौजज़ो हूंदो आहे त पोइ जेके कानून हूंदा आहिनि दुनिया खे हलाइण जे लाइ, अलाह कानूननि खे हटाए करे कुदरत जो इस्तेमालु कंदो आहे ऐं पंहिंजे आका अलैहिस्सलाम खे मथे अर्शनि ते घुरायो। अहिड़े नमूने जीअं हाणे इंसान जी तवसुल चंड ताईं न आहे। इक़्तरबत अस्साअतु वन शक्कल क़मर, क़ुर शरीफ़ में अलाह ताला चंड वारे मौजज़े खे बयानु फरमायो आहे। नबियनि खां हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जॾहिं काफ़िरनि चयो नबी आहीं त डेली रूटीन वारा असां वांगुरु खाईं थो पीं थो, तो में नई का अहिड़ी शइ आहे कहिड़ी? ऐं उन्हनि मुतालबो कयो त हाणे इहो जेको चंड आहे न, इनखे जेको आहे त चीरे ॾेखार। त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे अशद आंगुर सां हुन चंड खे इशारो ॾिनो त हिकु हुनजी फ़ाक मशरिक़ जे तरफ़ किरी, ॿी मग़रिब जे तरफ़ ते किरी, जंहिंखे अलाह ताला क़ुर में ई इरशाद फरमायो आहे त इहो ई नबियनि जे तरफ़ खां हिकु मौजज़ो आहे। ऐं अहिड़े नमूने सां वरी जेके औलिया अल्लाह हूंदा आहिनि, जीअं हज़रत सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी आहे, कलंदरलाल शहबाज़ आहे या हज़रत भिटाई आहे, त हाणे उहे अहिड़ा कम कनि जेके साम्हूं जेके मोतक़िद उन्हनि जे वेठा आहिनि ऐं उहे उन्हनि शयुनि मां इबरत महसूसु कनि त इहो कमु कीअं थियो, अकुल जे ख़िलाफ़ु इहो कमु कीअं थियो। नबी बि जेकॾहिं ईअं करे को ॾेखारे त उन जे लाइ चयो वेंदो त हिन करामत ॾेखारी आहे। जीअं तव्हां रूमीअ जो किसो ॿुधो हूंदो, रूमी हिकु मशहूरु फिलासफ़र आहे ईरानी ऐं इस्लाम में उनजो नालो आहे। उहो जॾहिं वियो शम्स तबरेज़ ॾे, रूमी हिकु आलिम हुयो, वॾो मौलाना हुयो, जयद उलमा, उनजे अलाए केतिरा किताब लिखियलु आहे। जॾहिं उन वटि वियो, उनखे चयईं त शम्स तबरेज़ आयो, उन चयो त फना फिलाह में तूं अचु। हुन चयो त छा आहे फना फिलाह, मूं वटि हेतिरो इल्मु आहे। त उन ते शम्स तबरेज़ जेको आहे त कावड़जी ऐं उनजा किताबनि खे खूह में उछलाए छॾियईं। त हू अफ़सोस करणु लॻो त हीअ मुंहिंजा हेतिरा हज़ारे तालिब ऐं मां हेतिरी मुंहिंजी महिनत थियल आहे, सालनि जी तो ईअं ज़ाया कई। चई बाबा अहिड़ो आलिमी त कढी ॾेखार न किताब, छा तुंहिंजो इल्मु आहे? त हुन चयो मां इहो किताब कीअं कढां खूह मां, पाणी में त पुसी आहे, ख़तमु थी आहे। चईं त नथो कढी सघीं त पोइ अहिड़ी दावा ऐं फ़ख़ुरु त न कर। उन छा कयो, शम्स तबरेज़ उन किताबनि खे कढी करे ॿाहिरि रखियो। त रूमी जी तव्हां मसनवी रूमी में पढ़ंदव त उहो सॼो हुनजी डिटेल सां लिखे थो। त उन चयो जॾहिं मूं किताबनि खे इबरत सां ॾिठो त उन मां वारी निकिरे पई, पाणी जा फुड़ा न हुआ। वाह वाह, अल्लामा साहब हिते ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक वठूं त मुंहिंजे ख़्याल सां पोइ ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कयूं। जी व्यूअर्स, वक़्तु आहे ब्रेक जो, करे न वञिजो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स, में तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं जेको आहे असां सां गॾु हिते माशाअल्लाह तव्हांखे ख़बर ई त मोहम्मद हुज़ैफ़ा मौजूदु हुआ, जिन खे वञिणो हुयो तकिड़ो, त उन्हनि खे असां इजाज़त ॾिनीसीं। हाणे जेके असां सां गॾु हिते नात खां मौजूदु आहिनि, मोहम्मद हमज़ा अहमद आहिनि, हदीबा ख़ान आहिनि, कुदसिया नईम आहिनि ऐं उनखां अलावा हाफ़िज़ मोहम्मद बिलाल आहिनि, अलामा एडवोकेट निसार अहमद चांडियो साहब आहिनि। सो अलामा साहब सां हिकिड़ो सुवाल ॿियो करणु चाहींदसि, उन खां पोइ जेको असां पंहिंजे नात ख़्वां खे जेको आहे टाइम ॾींदासीं त असांखे नात ॿुधाइनि। अलामा साहब इहो ॿुधायो त रजब महीने जी फ़ज़ीलत मुतलिक़ कुझु असांखे ॿुधायो त माशाअल्लाह हाणे रजब बि हली रहियो आहे, सुभाणे परीहं 13 रजब बि आहे, सो इन हवाले सां असांखे थोरो ॿुधायो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस आहे, अरबी जा अल्फाज़नि मां घणे भाङे नथो दोहरायां, सोली जे सिंधी जे हिसाब सां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था त रजब अल्लाह जो महीनो आहे ऐं शाबान मुंहिंजो महीनो आहे ऐं रमज़ान मुंहिंजे उम्मतुनि जो महीनो आहे। रजब अल्लाह जो कीअं महीनो आहे जो अल्लाह ताला मूंखे घुराए करे अर्शनि ते दीदार करायो, सुभान अल्लाह। ऐं उते जेको आहे त अल्लाह ताला हिकु महिमान नवाज़ी कई आहे, अरबी जा लफ़्ज़ आहिनि, हदीस आहे बुखारी शरीफ़ जी। ऐं शाबान मुंहिंजो कीअं महीनो आहे, छो जो इन महीने में अल्लाह ताला इंसाननि सां जिन सां मां प्यारु कयां थो, मुंहिंजा जेके उम्मती आहिनि, अर्श अज़ीम खां लही दुनिया वारे आसमान ते ईंदो आहे, अची करे उन्हनि जा गुनाह माफ़ फरमाईंदो आहे। इहे इन जे करे इहो मुंहिंजो महीनो आहे ऐं मां इन महीने में तमामु घणी इबादत कंदो आहियां। ऐं रमज़ान मुंहिंजे उम्मतिन जो महीनो इन जे करे आहे जो इन में मुंहिंजो उम्मती हिकिड़ो नफ़िल पढ़ंदो आहे त उनखे फ़र्ज़ जो सवाबु,
हिकिड़ो फ़र्ज़ु पढ़ंदो आहे त उनखे 70 फ़र्ज़नि जो सवाबु लैलतुल क़द्र जहिड़ी उन में इनायत हूंदी आहे। तंहिंजे करे इहो महीनो मुंहिंजे उम्मतनि जो आहे। त अहिड़ी तरह अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में रजब महीने जे लाइ वज़ाहत फ़रमाए थो, जीअं सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। पाक आहे अल्लाह जी ज़ात जंहिं पंहिंजे बाने खे मेराज करायो ऐं मेराज कराइण खां पोइ उनखे मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं घुमायो ऐं आसमाननि जो सैर करायो। लिनुरियहू मिन आयातिना, जीअं मुंहिंजी कुदरत खे ॾिसनि। त अहिड़े नमूने सां नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जेको रजब महीनो आहे उन में 27 रजब जी राति को जेको रोज़ो रखंदो आहे, इबादत कंदो आहे, उन जा गुनाह एतिरा गुनाह माफ़ थींदा आहिनि जेतिरा अरबनि में अॻ में रिढूं ॿकरियुनि जो धण हूंदो, जीअं उन जा वार हूंदा आहिनि, अल्लाह ताला एतिरा उन बाने जा गुनाह माफ़ फरमाईंदो आहे जेको इन राति ते इबादत कंदो आहे। अहिड़े नमूने सां हिन महीने खां असां जेकॾहिं इस्लामी हिसाब सां ॾिसूं त इन में असांजा जेके आइमा किराम आहिनि, इमामेन आहिनि, 13 रजब जी जीअं तव्हां हींअर ॻाल्हि कई, माशाअल्लाह तव्हांखे बि काफ़ी हिस्ट्री इस्लाम यादि आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे। ऐं ईअं 7 रजब ते बि आहे विलादत आहे, 13 रजब ते बि विलादत आहे, 19 रजब ते बि विलादत आहे, 20 रजब ते बि विलादत आहे, जेके असांजा 12 इमामनि मां उन्हनि मां 4 इमामनि जी इन में विलादत आहे। त अहिड़े नमूने सां उन्हनि जे तवसुल सां असां उन्हनि खे यादि कंदा आहियूं इन्हनि भलारी रातुनि सां, त असांखे हिकु अल्लाह ताला पंहिंजे क़रीब कंदो आहे। हूअं त असां दुनिया जे कमनि में ग़ाइब हूंदा आहियूं, मशगूल हूंदा आहियूं, अल्लाह सां तालुक़ु घटि हूंदो आहे। हिन महीने जी बरकत सां अल्लाह ताला जे प्यारे बाननि खे अल्लाह ताला वेझो फरमाईंदो आहे। ऐं ॿियो नंबर, इस्लाम खां पहिरियां बि रजब जी हैसियत हुई। तव्हांखे ख़बर हूंदी हलफ अल फज़ूल, जंग फिजार थी, उन खां अलावा ॿियूं बि जंगियूं थियूं, जीअं जंग हुदैबा इस्लाम खां बाद में बि, त उन में बि 4 महीना जंहिंमें जंग करणु हराम हूंदी, ज़िलक़द, ज़िलहज, मुहर्रम ऐं रजब। इन में अरबनि जी हिकिड़ी जीअं गुस्से वारा ऐं पलांद जीअं हूंदो आहे, त उन्हनि में इहा घणी शइ हूंदी, थोरी ॻाल्हि ते बि हू बदिलो वठंदा हुआ, पर दौराने जंग जेकॾहिं ॿिए ॾींहं ते रजब बीह थो वञे त उहो पंहिंजी जंग खे रोके छॾींदा हुआ, रोके करे ऐं पंहिंजी जंगुनि में उहो महीने ताईं ख़ामोश थींदा। ऐं अल्लाह ताला जी महिरबानी सां पोइ छा थींदो, महीने ताईं उन्हनि जी वरी विच में सेटिंग बि थींदी ऐं मसला बि उन्हनि जा हल थी वेंदा। त इहो रजब जी हिकु फज़ीलत आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हींअर जेको आहे मां हदीबा ख़ान खे दावत ॾियणु चाहींदसि त असांखे नात ॿुधाइनि। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कोई मिसले मुस्तफ़ा का, कोई मिसले मुस्तफ़ा का कभी था ना है ना होगा, कभी था ना है ना होगा, किसी और का ये रुतबा कभी था ना है ना होगा, किसी और का ये रुतबा कभी था ना है ना होगा, कोई मिसले मुस्तफ़ा का। किसी वहम ने सदा दी के हुजूर का मुमासिल, किसी वहम ने सदा दी के हुजूर का मुमासिल, तो यकीन पुकार उठा, तो यकीन पुकार उठा, कभी था ना है ना होगा, कभी था ना है ना होगा,
किसी और का ये रुतबा। मेरे दामने तलब को है उन्हीं के दर से निस्बत। मेरे दामने तलब को है उन्हीं के दर से निस्बत। किसी और से ये रिश्ता कभी था ना है ना होगा, कभी था ना है ना होगा। कोई मिसले मुस्तफ़ा का। सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। अल्लाह साहब इहो ॿुधायो असांखे त रजब ज़क्वात जे करे मशहूरु आहे ऐं सभ खां पहिरीं त इहो ॿुधायो त ज़क्वात जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन में अल्लाह ताला सूरत तौबा में इरशाद फरमाए थो त इन मस्सदक़ातु लिल फ़ुक़राए वल मसाकीन वल आमिलीन अलैहा वल मुअल्लफ़ति क़ुलूबुहुम व फ़िर रिक़ाब। ऐं उन खां पोइ वरी ॿी जॻह ते अल्लाह ताला फरमायो थो आहे त इहा ज़कात तव्हांजे माल खे साफ़ करे थी। साफ़ इन जो मतिलबु आहे त असां खां कॾहिं माल कमाईंदे को गबन थी वेंदो आहे, फ्रॉड थी वेंदो आहे, या अहिड़ी का ग़लती थी वेंदी आहे, अनइंटेंशनली असां खां अहिड़ी का मिस्टेक बि थी वेंदी आहे, ॿिए कंहिंजो हक़ु असांजे अची वेंदो आहे त ईअं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी जीअं हदीस बि आहे त जेको कंहिंजो हिकु गिरह जेतिरी बि का शइ खाए थो हराम तौर ते त क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला जीअं जबल हूंदा आहिनि एॾा वॾा हार ठाराए हिकु अज़ाब जो नबी सही सलाह सम्झनि मिसाल ॾेई फरमाइनि था त उहे जबल उन जी ॻिचीअ में लटकाया वेंदा उन हिकु गिरह खे, हिकु ज़मीन जे टुकड़े खे। त हाणे अहिड़ा गुनाह त थी था वञनि, अल्लाह ताला इन्हनि गुनाहनि खे असां खां कीअं मिटाए, आज़ादु कीअं कराए, पोइ कुझु अल्लाह ताला असांखे वरी ॿिया तरीक़ा ॿुधाया जीअं ज़कात बि आहे। इन सां इहो आहे त असांजो माल पाक ऐं साफ़ु थिए थो, असांजी ग़लतियुनि मां गुनाहनि मां उहो साफ़ु थी थो वञे। उन खां अलावा ॿियो त इस्लामिज़म तव्हां कम्यूनलिज़म पढ़ियो हूंदो, सोशलिज़म तव्हां पढ़ियो हूंदो, हींअर कैपिटलिज़म जो तमामु घणो आहे। कैपिटलिज़म जो इहो आइडियोलॉजी आहे त बाबा तव्हां सरमाएदारी कयो, बिज़नेस कयो, जेतिरो तव्हां अॻिते वधो पोइ हिन में माण्हू एतिरो त अॻिते वधी थो वञे जो पंहिंजे रिश्तनि खे ॿियनि खे इग्नोर थो करे। ॿियो त छा पर वालदेन बि जेकॾहिं आहिनि त उन्हनि खे बि पोते था हटाइनि। पोइ उन जे करे उहे माण्हू या उहे कंट्रीज़ ॿियनि जे रिसोर्सिस ते बि अटैक कनि था, उन्हनि खे पंहिंजो पाण जज़ब था कनि त जीअं असांजी इकोनॉमिक मज़बूत हुजे। वरी ईअं कम्यूनलिज़म जी इहा हिकु रशियन को तव्हां सोवियत यूनियन ॿुधो हूंदो त उन्हनि जी इहा हिकु फिलासफ़ी त बाबा इश्तिराकियत हुजे, माण्हू जेके कुझु कमाइनि था इहे सॼो हुकूमत जे हवाले थिए, हुकूमत उन्हनि खे स्टेटस जे हिसाब सां ॾींदो। हाणे कैपिटलिज़म में इहो त ज़ुल्म, उन में सूद व्याज बि जेकॾहिं खाइजे त को मसइलो न आहे, इहो बि करे सघिजे थो। मतिलबु त ग़रीबनि जो इस्तेसाल, तबक़ाती फ़र्क़ु थी थो वञे, ग़रीब हेठि थींदो थो वञे, अमीर मथे थींदो थो वञे कैपिटलिज़म में। कम्यूनलिज़म में वरी ईअं आहे फ़ाइदा त घणा बि हूंदा पर जंहिंजे करे उहे सोवियत यूनियन टुटी या ॿिया उनजी मईशत कमज़ोर बि थी, उन्हनि में इहो हुयो त माण्हुनि में सुस्ती अचे वई त असां कमायूं न कमायूं हुकूमत जो फ़र्ज़ु आहे असांखे उहा ॾींदी। पर हाणे इस्लामिज़म जेको आहे उन में इहो आहे त बाबा तव्हां जेतिरो चाहियो तव्हां कमायो, तव्हां महिनत कयो, हक़ लाल जो तव्हां कमाईंदव, उनजो तव्हांजो सोचण बि तव्हांखे 40 सालनि जी इबादत जो माना दर्जो मिले थो, पर सवाबु मिले थो। पर इन में इहो आहे त तव्हां उन सां गॾोगॾु ग़रीबनि जी मदद कयो। माना तव्हां सिर्फ़ु पंहिंजी रफ़्तार वठी करे कुझु माण्हू आसूदा थियनि, ॿिया पीड़जनि, इस्लाम इन शइ खे मना करे थो। इस्लाम ईअं बि नथो चए त तव्हां सॼी प्रॉपर्टी हुकूमत जे हवाले कयो, उन जे रहम करम ते हुजो, ईअं बि नथो चवे। पोइ उन में इहो आहे त ग़रीब जेके आहिनि, जेके कंहिं मज़दूरी जे करे, कंहिं ॿिए सबब जे करे, बीमारी जे करे वीचारा कमाई खां ॿियनि शयुनि खां अपाज थी था वञनि त इस्लाम उन्हनि खे चवे थो तव्हां ज़कात ॾियो, ग़रीबनि जी मदद कयो त उन्हनि जो बि गुज़र सफ़र थिए। उहे जेकॾहिं वक़्ती तौर ते कंहिं कर्ज़ में जकड़ियल आहिनि त उहे बि मथे अचनि ऐं पंहिंजो पाण खे इकोनॉमिक तौर ते मज़बूत कनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं असां इन ई फ़लसफ़े ते असांजा जेके हुकुमरान आहिनि, मुस्लिम कंट्रीज़ आहिनि, जेकॾहिं हलंदा त उन्हनि जा जेके हींअर इकोनॉमिक इशूज़ आहिनि
आहिनि काफ़ी हद ताईं बहितर ख़तम थी थी वेंदा वेंदा। ऐं बहितर थी वेंदा। इन्हनि सां ग़रीबनि जी मुस्लमान हुजे या मुस्लमाननि खे त ज़कात ॾिजे पर ग़ैर मुस्लमान त उनखे तव्हां ख़ैरात ॾेई सघो था, ख़ैरात ॾेई उन्हनि जी सघो तव्हां था, मदद सही। करे सघो था। जेको बि तव्हांजी कम्यूनिटी में सर्कल में अचे थो इस्लाम चए थो तव्हां उन्हनि जी मदद कयो। मदद थियण सां इहो आहे त पोइ जराइम घटि थी वेंदा, क्राइम रेशो घटि थी वेंदो, ग़रीबनि जो इस्तेसाल घटि थी वेंदो, तबक़ाती फ़र्क़ु घटि थी वेंदो, वॾेरो न रहंदो पर उनखे बि ग़रीबनि जो अहसासु हूंदो। जीअं अलाह ताला फरमाए थो या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त तव्हां ज़कात ॾियो, जेको ज़कात नथो ॾिए त पोइ उन्हनि जे क़यामत जे ॾींहुं उन्हनि जे पासनि खे गरम देॻुनि सां तपाए वेंदो जेको ज़कात खां इनकार थो करे। उन जे लाइ हज़रत अबू बकर जंग बि कई त बाबा ज़कात जा इनकारी ईअं सम्झो त काफ़िर आहिनि। उन खां अलावा वरी अलाह ताला चयो या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ईद ते वञो तव्हां फितरो ॾियो, यानी सिर्फ़ु तव्हांजे लाइ ईद न हुजे, तव्हां सभिनी खे शरीक कयो, फितरो ॾेई करे उन्हनि खे अॻिते आणो। सभिनीनि सां वरी गॾु ईद मिली उल करे, अज़हा आहे त उन में बि तव्हां वटि जेकॾहिं माल आहे त तव्हां सिर्फ़ु गोश्त न खाओ पर उहो ग़रीबनि ॾे बि तव्हां सेंड कयो, तव्हां उन्हनि खे मोकिलियो, यानी तव्हांजी ग़म हिकु जॻह ते सभिनि लाइ हिकु जहिड़ो हुजे, सभु उन में शरीक थियो। जेकॾहिं ख़ुशी आहे त तव्हां उन्हनि में बि सभिनी खे शरीक कयो। त इहो हिकु इस्लाम जो सुठो फ़लसफ़ो आहे सही। जंहिंखे रजब में मुस्लमान ॾींदा आहिनि। उन जे करे जेको आहे त ॾींदा आहिनि त जीअं सालियाने तौर ते उनजी बजट जो कैलकुलेशन थिए ऐं साल खां पोइ वरी ॿिए पंहिंजे हिसाब सां कमाए करे वरी ॿिए साल आईंदा ॿियनि खे ॾींदा। सही, ज़बरदस्त, थैंक यू अल्लामा साहब। ऐं हींअर जेको आहे मां कुझु से नईम खे दावत ॾियणु चाहींदसि त असांखे नात ॿुधाइनि। आउज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आप सबको मेरी तरफ से अस्सलाम वालेकुम। फासलों को तकल्लुफ़ है हम से अगर हम भी बेबस नहीं, बेसहारा नहीं, खुद उन्हीं को पुकारेंगे हम दूर से, रास्ते में अगर पाँव थक जाएंगे, फासलों को तकल्लुफ़ है हम से अगर हम भी बेबस नहीं, बेसहारा नहीं, खुद उन्हीं को पुकारेंगे हम दूर से, रास्ते में अगर पाँव थक जाएंगे, हम मदीने में तन्हा निकल जाएंगे और गलियों में कसदन भटक जाएंगे, हम मदीने में तन्हा निकल जाएंगे और गलियों में कसदन भटक जाएंगे, हम वहाँ जाके वापस नहीं आएंगे, ढूंढते ढूंढते लोग थक जाएंगे, हम वहाँ जाके वापस नहीं आएंगे, ढूंढते ढूंढते लोग थक जाएंगे, जैसे ही सब्ज़ गुंबद नज़र आएगा, बंदगी का
करीना बदल जाएगा। जैसे ही सब्ज़ गुंबद नज़र आएगा, बंदगी का करीना बदल जाएगा। सर झुकाने की फुर्सत मिलेगी किसे, खुद ही आँखों से आंसू टपक जाएंगे। सर झुकाने की फुर्सत मिलेगी किसे, खुद ही आँखों से आंसू टपक जाएंगे। फासलों को तकल्लुफ़ है हम से अगर, हम भी बेबस नहीं, बेसहारा नहीं। आपने मुझे मेरा बचपन याद दिला दिया, क्योंकि ये मतलब एवरग्रीन नातें होती हैं जो हम बचपन से सुनकर बड़े हुए हैं। और जिस टाइम मैं स्कूल में पढ़ती थी, ये नात और एक ज़हे मुक़द्दर हमने स्कूल में इतनी पढ़ी थी और रट गई थी हमें। मतलब जब भी कोई भी कंपटीशन होता था, कुछ भी थींदो हुयो या कोई भी मिलाद थींदो हुयो स्कूल में या काई अहिड़ी महफ़िल थींदी ही, तो सिर्फ़ ये ब नातूं यादि हूंदियूं हुयूं ऐं टीचर जॾहिं नालो अनाउंस कंदी त मां ऐं मुंहिंजूं फ्रेंड्स असां शुरू थी वेंदा हुआसीं इन्हनि नातुनि में। तो सुभान अल्लाह, आपने मुझे मेरा बचपन याद दिला दिया। सो वक़्तु घटि आहे अलामा साहब, मुंहिंजे ख़्याल में हिननि खे बि टाइम ॾियूं। तव्हां सां सवालात मां आहिस्ता आहिस्ता कंदी रहंदसि विच विच में। हींअर जेको आहे मां हाफ़िज़ मोहम्मद बिलाल खे दावत ॾियणु चाहींदसि त असांखे नात ॿुधाइनि। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मुहम्मद वाला आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लिम व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मुहम्मद वाला आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लिम। जन्नत में मुस्तफ़ा के सहाबा जहाँ रहे, जन्नत में मुस्तफ़ा के सहाबा जहाँ रहे। या रब मेरी दुआ है, या रब मेरी दुआ है, मेरे बाबा वहाँ रहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मुहम्मद वाला आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लिम व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मुहम्मद वाला आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लिम। पढ़ते हैं गर दुरूद तो मिलता सवाब है, पढ़ते हैं गर दुरूद तो मिलता सवाब है, पढ़ते हैं गर दुरूद तो मिलता सवाब है। और
और भेजे अगर सलाम तो आता जवाब है अल्लाहुम्मा सल्ले अला सैयदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम। जन्नत में सैयदा फातिमा, जन्नत में तैयबा ताहिरा, जन्नत में सैयदा की कनीज़े जगह रहे, जन्नत में सैयदा की कनीज़े जगह रहे, जन्नत में सैयदा की कनीज़े जगह रहे। या रब मेरी दुआ है, या रब मेरी दुआ है, मेरी माँ वहाँ रहे। अल्लाहुम्मा सल्ले अला सैयदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्ले अला सैयदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम। माशाल्लाह माशाल्लाह, बहुत प्यारी आवाज़, बहुत अच्छा आपने पढ़ा बिलाल, जज़ाकल्ला। अलावा साहब ये ॿुधायो त जीअं सदके जी ॻाल्हि थी रही हुई ऐं ख़ैरात जी ॻाल्हि थी रही, त मुंहिंजे ज़हन में को सवाल आयो आहे त ही जेको सदको ख़ैरात जेका असां कंदा आहियूं, अक्सर करे मां ॿुधो आहे त चवंदा आहिनि त जेके कमाईंदड़ आहिनि तव्हां उन्हनि खे न ॾियो, जेके सफ़ा मुस्तहिकीन आहिनि, जिन वटि कुझु बि न आहे, अल्लाह जो नालो आहे सिर्फ़ु, जेको को वसीलो कोन्हे ऐं परेशान हाल में आहिनि, उन्हनि खे ॾियणु घुरिजे। पर मां इहो सोचींदी आहियां त असां वटि जेके मेड्स घर में कमु कनि थियूं, जेके मासियूं आहिनि, इहे बि त ग़रीब आहिनि। बिल्कुलु, इन्हनि जो पहिरियों हक़ न आहे। बिल्कुलु। छा इन्हनि खे असां सदको ख़ैरात ॾेई सघूं था? जी, हाणे टे टर्म आहिनि। हिकिड़ो ज़कात आहे, अलॻि शइ आहे, ख़ैरात आहे, अलॻि शइ आहे, सदको वरी अञा अलॻि शइ आहे। हाणे ज़कात जे लाइ त 8 माण्हू मुक़ररु थियल आहिनि, 8 क़िस्मनि जा। अलाह ताला जेको मां पहिरियां बि आयत पढ़ी, उन्हनि में अचे था वञनि, उन में फ़क़ीर अचे था वञनि, मिसकीन था अचे वञनि, या उहे माण्हू जेके अमीर आहिनि पर ग़ारिम ते उन्हनि मथां कर्ज़ु चढ़ियल आहे। कर्ज़ु अहिड़ो आहे कि ॾिसो न, कर्ज़ु बि अहिड़ो हूंदो आहे जो माण्हू ख़ुदकशी करे छॾींदा आहिनि। हाणे जेकॾहिं उनखे वक़्ती तौर ते ज़कात जी सपोर्ट मिली वञे त काफ़ी हद ताईं त हू रिलैक्स थी वेंदो। त हाणे 8 ॼणा माण्हू आहिनि जिन जे लाइ अलाह ताला फरमायो आहे त उन्हनि खे तव्हां ज़कात ॾियो। वरी ख़ैरात जेको हूंदो आहे त ख़ैरात में सभ खां पहिरियां तव्हांजा वेझड़ा जेके बि रिश्तेदार आहिनि, अबू अमड़ गॾु रहनि था, ठीकु आहे, त पोइ त भलो आहे। पर जेकॾहिं न जुदा थी विया आहिनि कुझु रीज़न जे करे, त पहिरियां हक़ उनजो आहे। जेकॾहिं उहे गॾु आहिनि त वरी तव्हां ख़ैरात ॾियणु चाहियो था, त जीअं तव्हांजूं मासियूं पुफियूं हूंदियूं आहिनि, रिश्तेदार हूंदा आहिनि। पर अॼुकल्ह जी सोसाइटी खे जेकॾहिं ॾिसजे त जेके माण्हू जिन वटि ग़रीब कमु कनि था, जीअं तव्हां चयो मासियूं थी वियूं या उन्हनि खां अलावा ॿिया मज़दूर थी विया, जेके महीने ते 20,000 मस पघार खणंदा हूंदा या होटलुनि ते बीठा हूंदा। हाणे उनजा जेके अमीर आहे, यानी उनजा जेके सेठियूं चइजनि या वॾा जेके चइजनि, त उन्हनि खे घुरिजे त उन्हनि जी माली हालत ऐं पोज़ीशन ते जेकॾहिं तरस खाई करे उन्हनि खे ज़कात ॾींदा या ख़ैरात ॾींदा, त मुंहिंजे ख़्याल में जीअं तव्हां बि चयो त इहो सभिनि खां वधीक भलो हूंदो। छाजे करे त घणे भाङे त असां माण्हुनि जी हालत खां वाक़िफ़ु न हूंदा आहियूं त हीउ केतिरो अमीर आहे, हीउ केतिरो ग़रीब आहे। पर जेके असां वटि कमु कनि थियूं मासियूं या जेके असां वटि मर्द या छोकिरा नंढा ॿार कमु कनि था, उन्हनि जे त हाल खां असां वाक़िफ़ु आहियूं। असांजो रवैयो छा हूंदो आहे त उन्हनि मथां दाॿो रखण जे लाइ उन्हनि खे असां धुतकारींदा आहियूं, घटि वधि ॻाल्हाईंदा आहियूं, उन्हनि जी सपोर्ट न कंदा आहियूं। बसि बाबा तोखे 20,000 मां ॾियां थो, इन खां वधीक तोखे कुझु ॾियणो न आहे। वरी हमेशह ईअं ठठोल कबी आहे, 20,000 में तो कहिड़ो कमु कयो आहे, 10,000 में तो कहिड़ो कमु कयो आहे। त इन्हनि जे हालत ते असां तरस न खाईंदा आहियूं, सिर्फ़ु पंहिंजी पोज़ीशन खे मज़बूत करण जे लाइ त मां हिन जो हिकिड़ो गॉड फादर थी वञा।
पर इहो हिकु ग़लति इमेज आहे, इहो ग़लति तरीक़ो आहे। इन जे लाइ असांजा कानून बि आया आहिनि, प्रोटेक्शन एक्ट बि वग़ैरह बि आया आहिनि जो तशदुद बि घणे भाई कंदा आहिनि या ॿियो कुझु कंदा आहिनि। सही। पर इस्लामी हिसाब सां बि जेकॾहिं ॾिसे त सभिनि खां पहिरियां हक़ बीहे थो त उन्हनि जो उन्हनि कजे। जो ई आहे। सही। बाक़ी सदको जेको आहे, सदको वरी अहिड़ी शइ आहे त जेको माण्हू कंदो आहे त ओचितो का तकलीफ़ अची वेंदी आहे, का मुसीबत अची वेंदी आहे त या अलाह मुंहिंजो हीउ घर या को रिश्तेदार मुंहिंजो अमड़ या भेण अलाह पनाह ॾे बीमार आहे या ख़ुशि थी वञे त मां सदको ॾियां, या उन जे दौरान सदको ॾींदो आहे। जीअं मुसीबत टरी वञे त उहो सदको माण्हू पाण न खाए, ॿिए कंहिंखे खाराए। ख़ैरात पाण खाई सघे थो, पर सदको जेको आहे पाण न खाए, ॿिए कंहिंखे खाराए। ऐं ॿियो केरु हुजे जीअं उन्हनि खे वधीक माण्हू पाण वाक़िफ़ु आहे उन्हनि खे। बाक़ी असां वटि बेघर जो हिते घणो सिस्टम थियो आहे, हर चौक ते 10-15 माण्हू तव्हांखे फ्री वेंदा, पर इहे कम्यूनिटियूं आहिनि। मां एडवोकेट आहियां, मूंखे ख़बर आहे त इन्हनि जी वरी हिकु बिज़नेस आहे, इन्हनि जी हिकु वॾी कड़ी आहे, इन्हनि जो वॾो हिकिड़ो सिलसिलो आहे। ऐं इहे जिन माण्हू खां घुरंदा आहिनि उन्हनि खां अलाए केतिरो वधीक अमीर हूंदा आहिनि, ख़बर न पवंदी आहे। बेसिकली ॻाल्हि इहा आहे त हिते असां जेकॾहिं कंहिंखे सदको ख़ैरात ॾियूं बि था त ख़बर न पवंदी आहे त केरु केतिरी हद ताईं जेको आहे मुस्तहिकीन आहे, कंहिंखे केतिरी ज़रूरत आहे, ॾिजे न ॾिजे। वरी जेकॾहिं ॾियूं बि त पुछंदा आहिनि त क्या है, सदका है ख़ैरात है। अब चऊं ख़ैरात आहे ठीकु आहे वठंदा, सदको चवंदासीं त चवंदा नहीं चाहिए। हिते इहो बि ट्रेंड आहे कराची में, त मां इहा ॾाढी शइ ॾिठी आहे। इहो पहिरीं ॻाल्हि त ॿुधाइणु न घुरिजे अॻिले खे, छाजे करे त अॻिले खे तव्हां चओ था न हू जेकॾहिं सम्झे थो त हिन मूंखे सपोर्ट तौरु अलाह सम्झी था वञनि हिते माशाअल्लाह होशियार आहिनि कराची जा माण्हू। न न बिल्कुलु मां बि चवां थो, पर माण्हू जेको ॾींदड़ आहे न उहो पंहिंजो रवैयो अहिड़ो रखे जो अॻिलो इहो महसूसु न करे त हीउ कहिड़े पर्पज़ में मूंखे ॾिए थो। ऐं घणे भाङे माण्हू बुरो फील कंदा आहिनि, यार मूंखे जेकॾहिं ख़ैरात ॾिए थो, ज़कात ॾिए थो, त मन मुंहिंजी हिते इज़त बि न आहे या ॿियो कुझु थिए, उन्हनि खे ॾियो तव्हां अहिड़े नमूने तव्हांजी दिलि खे ख़बर हुजे, ॿिए खे ख़बर न हुजे। बिल्कुलु व्यूअर्स, ॻाल्हियूं त सुठी थी रहियूं आहिनि, पर वक़्तु थियो आहे ब्रेक जो, जल्दी वापसि था अचूं। ॿीहर भलीकार कंदासीं व्यूअर्स तव्हांखे। ऐं अल्लामा साहब बि असांखां इजाज़त वरिती। ज़ाहिर आहे हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी कमिटमेंट हूंदी आहे। अल्लामा साहब तव्हांखे ख़बर आहे त माशाअल्लाह सां एडवोकेट बि आहिनि, सो उन्हनि जी पंहिंजी ॿियूं बि रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि। सो उन्हनि जी वॾी महिरबानी, असांखे टाइम ॾिननि, एतिरो बि असांखे टाइम ॾिनो उन्हनि। पर असांजा जेके हिते भाइर भेनर वेठल आहिनि माशाअल्लाह, सिंध जा, पाकिस्तान जा वॾा वॾा नाला आहिनि। सना ख़्वानी मुस्तफ़ा खे फॉलो कनि था, पढ़नि था, ऐं जेको आहे मां हिननि जी थोराइती आहियां जो ही टाइम कढी करे ईंदा आहिनि। ऐं रजब जो महीनो आहे, तव्हांखे ख़बर आहे त रजब जो महीनो सभिनीनि जे लाइ ॾाढो अहम हूंदो आहे, स्पेशली मुसलमाननि जे लाइ, असांजे लाइ। जेके महफ़िल वग़ैरह थींदियूं आहिनि, ही वेंदा आहिनि, पढ़ंदा आहिनि, पंहिंजो हिसो विझंदा आहिनि हुन में, ऐं तमामु सवाब जो कमु आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त हीउ जेको रजब जो महीनो आहे, हिन में असां रमज़ान शरीफ़ जी बि तयारी कंदा आहियूं। रजब पोइ शोबान पोइ रमज़ान, ऐं हिन में इहा बि तव्हांखे ख़बर आहे त हीउ जेको स्पेशली महीनो हूंदो आहे, हज़रत अली जी विलादत जो ॾींहुं बि आहे, मेराज जो सिलसिलो बि हिन में स्टार्ट थियो हुयो। ऐं उन खां अलावा दुरूद पाक चवंदा आहिनि त तमामु घणो पढ़णु घुरिजे, स्पेशली ख़मीस वारी राति ऐं जुमे वारे ॾींहुं जेको आहे दुरूद शरीफ़ जी जेको आहे फ़ज़ीलत आहे, ऐं तमामु घणो पढ़ंदा कयो। जॾहिं बि तव्हां का बि नमाज़ पढ़णु वेहो था, ऐं चाहे तव्हांजी नमाज़ कज़ा बि थी वञे थी, पर जॾहिं तव्हां कज़ा नमाज़ बि पढ़ो था त उन खां पोइ दुआ घुरण खां पहिरियां जेको आहे मुंहिंजो आज़माइल आहे। इन जे करे मां तव्हांखे ॻाल्हि कयां थी, दुरूद शरीफ़ लाज़मी पढ़ंदा कयो। दुरूद शरीफ़ पढ़ण खां पोइ तव्हां अलाह जी बारगाह में पंहिंजा हथ खणी जेका बि तव्हां दुआ घुरंदा, इंशाअल्लाह उहा तव्हांजी दुआ क़बूल थींदी। ऐं ईअं न आहे त हुअं अलाह साईं असांजी दुआऊं क़बूल नथो करे, अलाह नथो ॿुधे, अलाह साईं हर वक़्तु ॿुधे थो, पर असांजो उहो ईमान हुजणु खपे, असांजी उहा नियत हुजणु खपे त असां पंहिंजे अलाह खां कहिड़े तरीक़े सां घुरूं था ऐं उनखे कहिड़े तरीक़े सां मञायूं था। छो त असां गुनहगार इंसान आहियूं, बेशक असां खां गुनाह थियनि था, असां दिलियूं बि रंजायूं था, पर जॾहिं असां पंहिंजे अलाह जे साम्हूं हाज़िर थियूं था, उनजी बारगाह में हाज़िर थियूं था, ऐं जॾहिं ॿ ॻोढ़ा असांजी अखियुनि मां निकिरनि था त हू ॿिनि ॻोढ़नि ते ई राज़ी थी वेंदो आहे। सो कोशिशि कंदा कयो, जॾहिं बि नमाज़ पढ़ो था दुरूद शरीफ़ लाज़मी पढ़ंदा कयो, ऐं उनखां पोइ जेका बि तव्हां दुआ घुरंदा इंशाअल्लाह तव्हांजी दुआ उहा क़बूल थींदी। हींअर जेको आहे मां मोहम्मद हमज़ा अहमद खे दावत ॾियणु चाहींदसि त असांखे नात ॿुधाइनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
इंसान मदीने में रहे, मुझे खताकार सा इंसान मदीने में रहे, बन के सरकार का मेहमान मदीने में रहे, याद आती है मुझे अहले मदीना की वो बात, याद आती है मुझे अहले मदीना की वो बात, जिंदा रहना हो तो इंसान मदीने में रहे, जिंदा रहना हो तो इंसान मदीने में रहे, बन के सरकार का छोड़ आया हूँ दिलो जान, ये कह कर आज़म छोड़ आया हूँ दिलो जान, ये कह कर आज़म आ रहा हूँ, मेरा सामान मदीने में रहे, आ रहा हूँ, मेरा सामान मदीने में रहे, मुझे खताकार सा इंसान मदीने में रहे। सुभानअल्लाह, माशाल्लाह। वक्त तमाम घट आहे ऐं माशाल्लाह सां असांजा ॿिया बि हिते नातख़्वा मौजूद आहिनि। सो वन बाय वन जेको आहे सभिनीनि खे चांस ॾींदासीं। बेटा बस अभी बहुत कम टाइम है, जितनी आप शॉर्ट पढ़ सकती हैं, तो ताकि आप सबको टाइम मिल जाए, ऐसा ना हो कि फिर एक दिल में हो जाता है कि हमें टाइम नहीं मिला। सो इस वक्त जो है मैं
हदीबा आपको दावत देना चाहूँगी। जो हो चुका है जो होगा, जो हो चुका है जो होगा, हुजूर जानते हैं। तेरी अता से खुदाया, तेरी अता से खुदाया, हुजूर जानते हैं। पहुँच के सिदरा पे रूह अमीन कहने लगे, पहुँच के सिदरा पे रूह अमीन कहने लगे, किसके आगे का रास्ता कि इसके आगे का रास्ता, हुजूर जानते हैं। बरोज़े हशर शफाअत करेंगे चुन चुन कर, बरोज़े हशर शफाअत करेंगे चुन चुन कर, कि हर गुलाम का चेहरा, कि हर गुलाम का चेहरा, हुजूर जानते हैं। जो हो चुका है जो होगा, हुजूर जानते हैं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कुदसिया अब आपकी बारी है। जुल्फ़े सरकार से जब चेहरा निकलता होगा, जुल्फ़े सरकार से जब चेहरा निकलता होगा, फिर भला कैसे कोई चाँद को तकता होगा, फिर भला कैसे कोई चाँद को तकता होगा। ऐ हलीमा ये बता तूने तो देखा होगा, ऐ हलीमा ये बता तूने तो देखा होगा, कैसे तुझसे मेरा महबूब लिपटता होगा, कैसे तुझसे मेरा महबूब लिपटता होगा।
राज चंदा के हंसी होने का अब समझा हूँ। राज चंदा के हंसी होने का अब समझा हूँ। खाके दर आप की जो चेहरे पे मलता होगा, जुल्फे सरकार से जब चेहरा निकलता होगा। सुभान अल्लाह माशाल्लाह। खुला है सभी के लिए बाब रहमान, खुला है सभी के लिए बाब रहमान। वहाँ कोई रुतबे में अदना नाली, मुरादों से दामन नहीं कोई खाली। कतारे लगाए खड़े हैं सवाली, मुरादों से दामन नहीं कोई खाली। कतारे लगाए खड़े हैं सवाली। और मैं पहले जब मदीने गया था तो थी दिल की हालत तड़प जाने वाली। मैं पहले जब मदीने गया था तो थी दिल की हालत तड़प जाने वाली। वो दरबार सचमुच मेरे सामने था, वो दरबार सचमुच मेरे सामने था। अभी तक तस्वुर था जिसका ख़याली, मुरादों से दामन नहीं कोई खाली। कतारे लगाए खड़े हैं सवाली। और जो एक हाथ से दिल संभाले हुए था तो थी दूसरे हाथ में उनकी जाली।
और जो मैं एक हाथ से दिल संभाले हुए था तो थी दूसरे हाथ में उनकी जाली, दुआ के लिए हाथ उठते तो कैसे, दुआ के लिए हाथ उठते तो कैसे, न ये हाथ खाली न वो हाथ खाली, खुला है सभी के लिए बाब रहमत, वहाँ कोई रुतबे में अदना सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। ॾाढी प्यारी नात जेको आहे असांखे बिलाल बि ॿुधाई ऐं वक़्तु बि तमामु घटि रहिजी वियो आहे ऐं मां इजाज़त वठणु चाहींदसि तव्हां खां, छो त मूंखे उमेदु आहे त तव्हांखे प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। पर व्यूवर्स वेंदे वेंदे ही ॿई जेके भाइर वेठल आहिनि मां इन्हनि खे रिक्वेस्ट कंदसि त रजब जो महीनो आहे, कोई मनक़बत आप दोनों एक साथ सुना दें तो बहुत अच्छा हो जाएगा। माइक चाहिए? कोई मसला नहीं, मैं आपको माइक पास करवा देती हूँ। शुक्रिया, आपको थोड़ा सा उठना पड़ेगा। चलें, तो आपका भी बहुत बहुत शुक्रिया, आप दोनों भी आई और पहली दफ़ा आई हैं, बहुत अच्छा लगा। आते रहिएगा, इंशाल्लाह दोबारा आपसे मुलाकात होगी ऐं मूंखे उम्मीद आहे तव्हांखे शो पसंदि आयो हूंदो। इंशाल्लाह ज़िंदगी रही त मंडे ते तव्हां सां मुलाकात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे ऐं मुंहिंजी पूरी RBS जी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी। पढ़ना कसीदा हक दे वलीदा, पढ़ना कसीदा हक दे वलीदा, पढ़ना कसीदा हक दे वलीदा, सारे सुनाओ रल के लगाओ ओ नारा अलीदा, पढ़ना कसीदा। अली मौला 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 अली मौला, जुबां के साथ दिल बोला अली मौला अली मौला, हर एक मीज़ान में तोला अली मौला अली मौला। एक आम बालिक एक खास बाले, एक आम बालिक एक खास बाले, एक आम बाले एक खास बाले, ओ जेड़ा खास बाले ज़हरा दलाले, जेड़ा खास बाले ओ ज़हरा दलाले, उन्हें जेते चढ़ के कुरान